बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिन वीडियो में परसेंटेज फाइंड कंदासीं, सैकड़ो फाइंड कंदासीं शयुनि जो। पर असां हिते बिज़नेस जे हवाले सां ॿिनि टॉपिक्स खे रिलेट कंदासीं त प्रॉफिट अगरि असांखे थिए थो, फ़ाइदो थिए थो कंहिं बिज़नेस में त असां उन जो परसेंटेज कीअं फाइंड कयूं, मालूम कयूं। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि असांखे लॉस थिए थो, नुक़सानु थिए थो बिज़नेस में त उन जो परसेंटेज असां कीअं फाइंड कंदासीं। उहे ॿई शयूं हिकु जहिड़े तरीक़े सां परसेंटेज उन्हनि जो फाइंड करे सघूं था, पर थोरी जेको चेंजिंग आहे, छो त प्रॉफिट में फ़ाइदे में इहो हूंदो आहे त असांजी जेको सेल आहे उहो वधीक हूंदी आहे, मुनाफ़ो असांखे वधीक मिलंदो आहे, ऐं लॉस में इहो हूंदो आहे त असांजो मुनाफ़ो जेको आहे सो घटि थी वेंदो आहे। त फॉर्मूले जी अगरि ॻाल्हि कयूं त परसेंटेज जो जेको फॉर्मूलो आहे प्रॉफिट जे लाइ उहो ईअं थींदो त सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस। सेलिंग प्राइस SP मतिलबु त जंहिं ते असां खपाई का शइ, कॉस्ट प्राइस मतिलबु एक्चुअल उन जी जेका प्राइस आहे, मतिलबु जंहिंमें असां वरिती हुजे या जंहिंमें असां उन शइ खे ठाहिरायो हुजे, डिवाइडेड बाय कॉस्ट प्राइस। ऐं उन खां पोइ उन सॼी जेका असांजी इक्वेशन ईंदी उनखे असां 100 सां मल्टीप्लाई कंदासीं। एग्ज़ाम्पल सां सिखूं था, हिकु रियल लाइफ एग्ज़ाम्पल सां। त फॉर एग्ज़ाम्पल असां हिकु शइ वरिती आहे 400 रुपए में, कॉस्ट प्राइस उनजी आहे 400 ऐं उनखे असां खपायो आहे 600 रुपए में। हिते त ज़ाहिरी असांखे ख़बर पए पई त असांखे मुनाफ़ो थियो आहे, पर केतिरो मुनाफ़ो थियो आहे, केतिरा परसेंटेज, केतिरो सैकड़ो असांजो मुनाफ़ो थियो आहे, इहो असां हिन वीडियो में सिखंदासीं। त उन लाइ असां फॉर्मूले में असां पंहिंजूं जेके वैल्यूज़ आहिनि पुट कंदासीं। SP असां वटि सेलिंग प्राइस हो 600 माइनस CP असां वटि 400 आहे, उहो रखंदासीं डिवाइडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 100। हाणे असां 600 मां 400 खे माइनस कंदासीं त असांजो जेको आंसर आहे उहो ईंदो 200। त हिते असांखे ख़बर पई त असांजो जेको प्रॉफिट आहे उहो थियो 200, मतिलबु मुनाफ़ो असांजो थियो 200। हाणे असांखे मुनाफ़े जी त ख़बर पइजी वई, पर हाणे असां परसेंटेज फाइंड कंदासीं, उनजो सैकड़ो फाइंड कंदासीं। हिते हिकिड़ी ट्रिक आहे त अगरि असांखे स्टार्टिंग में ख़बर न हुजे त प्रॉफिट थी रहियो आहे या लॉस थी रहियो आहे त असांखे कीअं ख़बर पए। हिते ई असांखे ख़बर पइजी सघे कीअं, त हिते असां 600 माइनस 400 कयो त 200 असांखे आंसर आयो, मतिलबु असांखे एग्ज़ैक्टली ख़बर पए पई त मुनाफ़ो थियो आहे। पर अगरि असांजो आंसर माइनस में अचे हा त असांखे हिते ख़बर पइजी वञे हा त हिते लॉस थियो आहे। हाणे असां वटि इक्वेशन ठही वई आहे त 200 डिवाइडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 100। हिते असां फ्रैक्शन जे रूल सां ॿिनि ॿुड़ियुनि खे असां कैंसिल आउट करे सघूं था, हिकु मथां वारी हिकु हेठां वारियूं, ऐं असांजी इक्वेशन थी वेंदी 200 डिवाइड बाय 4 मल्टीप्लाए 1। हिकु जंहिं बि नंबर सां मल्टीप्लाई कंदो सेम नंबर ईंदो 200 डिवाइड बाय 4, ऐं उनखे असां सॉल्व कंदासीं, मतिलबु 4 जो टेबल 200 ते हणंदासीं त असांखे आंसर मिलंदो 50। ऐं हिन प्रॉब्लम जो जेको आंसर आहे उहो आहे 50%, मतिलबु असांखे जेको फ़ाइदो थियो उहो आहे 50%। 50% कीअं थियो, हाणे जेको असांखे एक्स्ट्रा पैसा मिलिया हुआ उहे हुआ 200, ऐं जेको असां शइ वरिती हुई उहा हुई 400 जी। 200 400 जो अधु हूंदो आहे, तंहिं करे असांखे हिन इक्वेशन में ख़बर पइजी वई त ही 50% अधु मुनाफ़ो थियो आहे। हीअ त बिल्कुलु सिंपल हो, पर असांखे जेको आहे हिन खां वधीक एक्सट्रीम ॾुखिया सवाल ईंदा आहिनि जेके फॉर्मूले खां सवाइ असां नथा करे सघूं, तंहिं करे असांखे हीउ फॉर्मूलो सिखणु लाज़मी आहे। उन खां पोइ असां लॉस जे फॉर्मूले जी ॻाल्हि कयूं त असां नुक़सान जो परसेंटेज सैकड़ो कीअं फाइंड करे सघूं था। त नुक़सान जे परसेंटेज सैकड़े जे लाइ असां सभ खां पहिरीं कॉस्ट प्राइस माइनस सेलिंग प्राइस कंदासीं, छो त हिते अगरि असां सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस कई पोएं वारे जे हिसाब सां त हिते माइनस में आंसर ईंदो, तंहिं करे असां पहिरीं कॉस्ट प्राइस माइनस सेलिंग प्राइस कंदासीं। कॉस्ट प्राइस मतिलबु जंहिंमें असां शइ वरिती, ऐं सेलिंग प्राइस मतिलबु जंहिंमें असां शइ विकिरो कई खपाई, डिवाइडेड बाय कॉस्ट प्राइस मल्टीप्लाइड बाय 100। प्रॉब्लम सां सिखूं था, सेलिंग प्राइस मतिलबु असांजी आहे 20 रुपया, पर असां जेको ख़रीद कई हुई शइ उहा 30 रुपए में ख़रीद कई। साम्हूं जेको आहे सो ज़ाहिरी असांखे नुक़सानु पियो मिले, पर परसेंटेज केतिरी आहे नुक़सान जी उहो फाइंड था कयूं। हाणे असां हिते लिखंदासीं 30 माइनस 20 डिवाइडेड बाय 30 मल्टीप्लाए 100। 30 मां 20 खे कढंदासीं त असांजो आंसर ईंदो 10, मतिलबु त असांजो जेको नुक़सानु थियो आहे उहो 10 रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हाणे असां हिनखे कंदासीं अॻिते सॉल्व, त हेठां वारो जेको 30 जो 0 आहे उनखे कैंसिल कंदासीं 100 जे 0 सां, त असांजी इक्वेशन ठहंदी 10 मल्टीप्लाइड बाय 10 डिवाइडेड बाय 3। 10 खे 10 सां मल्टीप्लाई कयोसीं, 10 खे 10 सां ज़रब ॾिनीसीं त 100 आंसर आयो, ऐं डिवाइड बाय 3 उनखे असां फ्रैक्शन में आंसर कढंदासीं या डिवाइड कंदासीं त असांजो आंसर ईंदो 33.33। मतिलबु त असांखे जेको नुक़सानु आहे उहो 33% आयो आहे। फ़ाइदे जो सैकड़ो मालूम करणु ऐं नुक़सान जो सैकड़ो मालूम करणु ॿई थोरा सिमिलर फॉर्मूला आहिनि,
हाणे असां तव्हांजे लाइ प्रैक्टिस क्वेश्चन कयो आहे, त तव्हां इनखे प्रैक्टिस कयो ताकि तव्हांखे इहो फॉर्मुलो जेको आहे यादि थी वञे। ऐं इन खां अलावा अगरि प्रैक्टिस करण खां पोइ बि तव्हांखे का प्रॉब्लम आहे त तव्हां कमेंट्स में लिखी सघो था। तव्हांजे लाइ क्वेश्चन आहे त कॉस्ट प्राइस आहे 10, मतिलबु असां का शइ वरिती आहे 10 रुपए में, उनखे असां खपायूं था 15 रुपयनि में। त हाणे तव्हां परसेंटेज मालूम कयो। हाणे असां हिते तव्हांखे नथा ॿुधायूं त प्रॉफिट आहे या लॉस आहे, उहो तव्हांखे पाण खे ॻोल्हणो पवंदो त हीउ प्रॉफिट आहे हीउ लॉस आहे, ऐं उन खां पोइ तव्हांखे परसेंटेज हुनजी फाइंड करणी पवंदी त हीउ केतिरा सैकड़ो असांखे लॉस थियो आहे या फ़ाइदो थियो आहे, प्रॉफिट थियो आहे।